ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। एपीएस हमले में गठजोड़ हो त केस फौजी अदालत में छो न हलियो। सुप्रीम कोर्ट पारां इहो पुछाणो कयो वियो आहे। दहशतगर्दनि जी फौजी अदालत में ट्रायल लाइ आइन में तरमीम छो कई वई? आइनी बेंच जो पुछाणो। फौजी अदालतुनि में शहरियुनि जे ट्रायल जे फैसले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी थी। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त असां नियत खे बि ॾिसी सघूं था। ॾोह करण वारे जो मक़सदु कहिड़ो हो? छा ॾोह जो मक़सदु मुल्क जे ख़िलाफ़ हो? अदालत जो पुछियल सवाल सबूतनि बाबति आहे। हुकूमती वकील जो इहो चवणु आहे। सुप्रीम कोर्ट सिधी रीत सबूतनि जी जांच नथी करे सघे। ख्वाजा हारिस जो इहो चवणु आहे। जवाबदार चई सघे थो त मुंहिंजो इहो ॾोह करण जो इरादो न हो। जेकॾहिं ॾोह आर्मी एक्ट सां लाॻापियल आहे त ट्रायल फौजी अदालत कंदी। ख्वाजा हारिस जो इहो चवणु आहे। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ वधीक ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। एपीएस हमले में गठजोड़ हो त केस फौजी अदालत में छो न हलियो? दहशतगर्दनि जी फौजी अदालत में ट्रायल लाइ आइन ऐं तरमीम छो कई वई? आइनी बेंच जो पुछाणो। फौजी अदालतुनि में शहरियुनि जे ट्रायल जे फैसले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी थी। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त असां नियत खे बि ॾिसी सघूं था। ॾोह करण वारे जो मक़सदु कहिड़ो हो? छा ॾोह करण जो मक़सदु मुल्क जे ख़िलाफ़ हो? अदालत जो पुछियल सवाल सबूतनि बाबति आहे। हुकूमती वकील जो इहो चवणु आहे। सुप्रीम कोर्ट सिधी रीत सबूतनि जी जांच नथी करे सघे। जवाबदार चई सघे थो त मुंहिंजो इहो ॾोह करण जो इरादो न हो। जेकॾहिं ॾोह आर्मी एक्ट सां लाॻापियल आहे त ट्रायल फौजी अदालत कंदी।